यकीन कयो वोट खां पोइ असां उन माण्हू जी शिकिल बि कान ॾिठी आहे, न को वरी कॾहिं कॉल अटेंड कई अथसि। वोट वठण खां पोइ अॼु ताईं असां ॾिठो न आहे त शायदि हो अलाए कहिड़ी कुंड में, असांखे इहा बि ख़बर न आहे। MP मां नाउमीद थी अॼु असां हिकिड़ो माना हिकिड़ो बाहुबली रफ़ीक साहिब खे अर्ज़ु था कयूं, साईं तव्हां असांजी मालिकी कयो, हे असांजी न कंदा, MP असांजी न कंदो, न वरी इन मां का उमेद ई असां रखूं था। वोट ॾिनो आहे पीर मज़दूर खे, पीर मुजीब खे ॾिनो आहे। असां कई चकर उन्हनि ॾे विया आहियूं, उन्हनि असांखे को बि रिलीफ न ॾिनो आहे। ॿियो त असां हिननि खां घुरूं ई का सघूं था। सॼी उमिरि ख़ुदा रा तव्हांखे वोट न आहिनि, कुझु असांजी मालिकी कयो। असांजा बच्चा दर बदर लॻा पिया आहिनि। असांजी न फोतगी ते थो अचे, न कंहिं पाड़े में कंहिं ॻाल्हि लाइ थो अचे, न कंहिंजी अहिड़ी कंहिं ॾुखी सुखी में थो अचे। गुलाम मुस्तफा बिरोही खे असां पंहिंजा तेल साड़े असां वोट कराया आहिनि। नाली सफ़ा करे ॾियो त उन वजूद में मूंखे किचिरो लाइ ॾेई आहे। हथ ॿधी रफ़ीक साहिब खे, पीर मज़दूर साहिब खे चऊं था असांजी मालिकी कयो, असां तव्हांजा वोट रहूं। जेकॾहिं असांजी फोतगी थी वञे त असां किथां गुज़रूं। अॼु मां सेम साहिब ॾे वियुसि त मूंखे चयो नाली मूंखे सफ़ा नथा कयो, भला मां कोर्ट में वञा, चए तोखे मोकल हलियो वञ कोर्ट। मूंखे थियलो न, मुंहिंजा कपिड़ा फाटी पिया, हे ॾिसोसि मूंखे धक बि लॻा, हे ॾिसो हे मूंखे धक लॻा, मूंखे थियला न। हिकु जमाली हो वीचारो उन मूंखे छॾायो, सभु निकिरी आया। अलाए शराब पीती अलाए छा मूंसां विड़ियो आहे, हिन जो कहिड़ो तरीक़ो आहे जेको मूंसां बेइज़ती कई अथनि, सीधा त मूंसां विड़िया आहिनि। अदा हे नजम कॉलोनी बि सॾिबो आहे, मज़दूराबाद बि सॾिबो आहे। असल में हे तव्हां मज़दूराबाद IBA जी जेका आहे सा मेन घिटी आहे। IBA डिस्ट्रिक्ट जो माना हिकिड़ो समतालीम इदारो, तमामु बहितरीनु इदारो आहे। पूरे दादू खे छा पर पूरे पाकिस्तान में हिन जी ख़बर आहे IBA जो केॾो वॾो इदारो आहे हिकिड़े क़िस्म जो। उनजी हे मेन घिटी आहे। असांखे तक़रीबन 15 साल थी विया आहिनि। हे साम्हूं वारे असांजी जाइ आहे, हे असांजा पाड़ेवारा आहिनि, हे असां सां अशरा कई चकर लिखियो अथऊं, घिटियूं विज़िट करायूं अथनि। आयो ॾींहुं विज़िट कनि था, विज़िट खां पोइ रहंदो ॾींहों ॾींहुं हालात ख़राबु थींदा था वञनि, को बि सुधारे तरफ़ न आहे। मरूम गुलसन कंहिं कंहिं टाइम सफ़ा चूंडियल नुमाइंदनि असां डिस्ट्रिक्ट में वोट ॾिनो आहे पीर मज़दूर खे, पीर मुजीब खे ॾिनो आहे। असां कई चकर उन्हनि ॾे विया आहियूं, उन्हनि असांखे को बि रिलीफ न ॾिनो आहे। उन्हनि खां पोइ जेको आहे सो असां कुझु धरणा बया आहिनि, कुझु रोड ब्लॉक कया आहिनि, कुझु रस्ता, पर आख़िर में कुझु बि कोन जीअं 0/0 चइबो आहे उन हिसाब किताब सां अॼु ताईं असांखे का शइ न रोड न रस्तो। ॿियो त असां छा था घुरूं, ॿियो त असां हिननि खां घुरूं ई का सघूं था। बिल्कुलु म्यूनसिपल वारनि जी नाली आहे, हो दादागिरी आहे हुननि जी। हुतां जो किचिरो अची जेके वॾा माण्हू आहिनि, बासर माण्हू आहिनि, उन्हनि जी घिटियुनि जो, उन्हनि जे घरनि जो, उन्हनि जो किचिरो खणी अची असांजी घिटियुनि में उछला अथनि। असां बेपोच माण्हू, असां वोट बि सॼी उमिरि पीपल्स पार्टीअ खे कयो आहे। माण्हू बीमार थी पिया आहिनि, हिते तव्हां हालत ॾिसो। हाणे हे ग़रीबनि जे हिन जी जायूं किरे त हे केरु ठाराए ॾिनो हिननि खे। नेकर ते हे पाड़े वारा आहिनि, हे पाण में 2-3 चकर हे पाड़े वारा पाण में विड़िया आहिनि नेकर ते। हाणे हिननि जो हे पाणी बंदि था कनि त हे विड़नि था, जेकॾहिं हे पाणी छॾनि था त हिननि जो घर थो किरे। असल में कनि त छा कनि, जे चवनि त कंहिंखे चवनि, को अहिड़ो को मसिया अचे, बाक़ी ॿी त का ॻाल्हि ई कान्हे का। ॿियो जेको डिस्ट्रिक्ट जो हाणे असांजो गुलाम मुस्तफा बिरोही असां UC मां खटियो आहे, काउंसलर थियो, चेयरमैन थियो। तव्हां यकीन कयो वोट खां पोइ असां उन माण्हू जी शिकिल बि कान ॾिठी आहे, न को वरी कॾहिं कॉल अटेंड कई अथसि। हे मेन घिटी आहे असांजी। अगरि जेका फोतकी वग़ैरह थिए त बि हिते पाणी आहे। उन खां पोइ शादी बराती में बि असांखे तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि। असांजो UC जो जेको काउंसलर आहे उहो बि वोट वठण खां पोइ अॼु ताईं असां ॾिठो न आहे त शायदि हो अलाए कहिड़ी कुंड में, असांखे इहा बि ख़बर न आहे। बराए महिरबानी असां इहो ई पाकिस्तान पीपल्स पार्टी खे चवंदा आहियूं, सॼी उमिरि ख़ुदा रा तव्हांखे वोट न आहिनि, कुझु असांजी मालिकी कयो। असां बचड़ियल माण्हू, असां निमाज़ ते वञूं था, फ़र्ज़ु कयो निमाज़ ते असांजा कपिड़ा पलीत थियो था, को असांखे रिलीफ न मिलियो आहे।
महिरबानी करे हथ ॿधी रफ़ीक साहिब खे पीर मज़र साहिब खे चऊं था असांजी मालिकी कयो, असां तव्हांजा वोटर आहियूं, को असां कंहिं ॿी पार्टी खे वोट न ॾिना आहिनि, महिरबानी करे असांजी मालिकी कयो। असांजी हालत इहा आहे, असांजा बच्चा दर बदर लॻा पिया आहिनि, को रिलीफ असांजे पीपल्स पार्टी बि न ॾिनो आहे। महिरबानी करे असांखे रिलीफ ॾिनो वञे। असांजे रोड त यार बुनियादी हक़ आहे, रोड त ॾिनो वञे, नाली त ॾिनी वञे, इन खां वधीक यार असां छा कयूं? असांजा पंहिंजा आहिनि, असां वधि में वधि इहो चवंदासीं त असांजी यार मालिकी कयो। MP मां नाव में थी अॼु असां हिकिड़ो ॿाहूं ॿधी रफ़ीक साहिब खे अर्ज़ु था कयूं, साईं तव्हां असांजी मालिकी कयो, हे असांजी न कंदा, MP असांजी न कंदो, न वरी इन मां का उमेद ई असां रखूं था। असांजी न फोतगी ते थो अचे, न कंहिं पाड़े में कंहिं ॻाल्हि लाइ थो अचे, न कंहिंजी अहिड़ी कंहिं ॾुखी सुखी में थो अचे। महिरबानी करे तव्हां थोरो असां ॾे बि ख़्यालु कयो, जीअं ॿियनि ॾे ख़्यालु कयो था, असां ॾे बि ख़्यालु कयो, थोरी असांजी मालिकी कयो। असां तव्हांजा वोटर आहियूं, असां तव्हांजा पंहिंजा आहियूं, असां ॿिए कंहिंखे कॾहिं वोट न ॾिनो आहे। तव्हांखे वोट ॾिनो आहे, तव्हांखे वोट ॾींदासीं, पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं, पीर मज़र खे ॾींदासीं, रफ़ीक साहिब खे ॾींदासीं वोट वरी बि। पर महिरबानी करे असांजा हे मसइला त हल कयो, जाइज़ मसइला जेके आहिनि, असां वधीक तव्हां खां कुझु बि नथा घुरूं, न वरी घुरणु पसंदि कयूं था। महिरबानी करे जेकॾहिं असांजी फोतगी थी वञे त असां किथां गुज़रूं, किथां गुज़र सफ़र असांजो थिए, असांजी लेडीज़ कारे ॿाहिरि वञी नथी सघे। महिरबानी करे असां लाइ कुझु सोचो, असां लाइ कुझु कयो। मथां बल्दियाती इलेक्शन अचे पई थी, ईअं न थिए जो पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ के आज़ाद उम्मीदवार UC वाइज़ बीहारियूं। असां वर्क कंदा आहियूं, असां पंहिंजा रक्षा हलाए हिननि खे वोट कराइनि। गुलाम मुस्तफ़ा बिरोही खे असां पंहिंजा तेल साड़े असां वोट कराया आहिनि। अॼु माण्हू उहो असांजी काल अटेंड न बि कयईं, असांजी जेॾीमहिल चेयरमैन थियो त बि। 20-25 साल असांखे थी विया आहिनि, इहो रोड जीअं आहे तीअं। मां हिननि खे चयो त साईं मूंखे नाली सफ़ा करे ॾियो, त उन वजूद में मूंखे किचिरो लाहे ॾेई आहे। अॼु मां सेम साहिब ॾे वियुसि त मूंखे चयो नाली मूंखे सफ़ा नथा करे, भला मां कोर्ट में वञा, चए तोखे मोकल हलियो वञ कोर्ट। मूंखे थियलो न, मुंहिंजा कपिड़ा फाटी पिया। हे ॾिसो साईं मूंखे धकु बि लॻा, हे ॾिसो, हे मूंखे धकु लॻा, मूंखे थियला न। हिकु जमाली हो वीचारो उन मूंखे छॾायो, सभु निकिरी आया। अलाए शराब पीती अलाए छा मूंसां विड़ियो आहे। मां सुभाणे कोर्ट अदालत में वञा, हिन जो कहिड़ो तरीक़ो आहे जेको मूंसां बेइज़ती कई अथनि, छॾाए त मूंसां विड़िया आहिनि, मुंहिंजी शायदि न मुंहिंजा। ॾिसो त तव्हां पाण केॾो गंद किचिरो आहे जो असां हिते न लंघी था सघूं, न अची था सघूं। असां त मर्द आहियूं, जेकॾहिं अची वञी सघूं था। ॿार आहे, बच्चो आहे, घिटी आहे, न पंधु अची था सघूं, न कंहिं मोटर साइकिल ते। हींअर त खणी बरसाति वग़ैरह बि न आहे। अगरि बरसाति थी पए त असां वॾा परेशान था